अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त SPSC SST जे टेस्ट प्रिपरेशन जो सिलसिलो असां जारी कयो आहे ऐं उन हवाले सां जेको सिंधी जो पोर्शन आहे उन में पाण सिंधी ग्रामर सिखी रहिया आहियूं। हिकिड़ो क्लास तव्हां सां शेयर थी चुको आहे। उन खां पहिरीं बि तव्हांखे जीअं हमेशह ॿुधाईंदी आहियां त प्लेलिस्ट में पूरो फोल्डर मूं ग्रामर जी क्लासिस जो तव्हां सां शेयर कयल आहे। अॼु वधूं था। जेकॾहिं शबाना नवाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा। वधूं था क्लास जे तरफ़। असां वटि अॼु पहिरियों सुवालु आहे त ग्रामर में सिंधीअ में छा चवंदा आहिनि। मां अॻिए क्लास में बि इहो ॿुधायो हो ऐं उन खां पहिरीं जॾहिं मूं ग्रामर स्टार्ट कराई हुई तॾहिं बि मूं तव्हांखे ॿुधायो हो त ग्रामर अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ु आहे, पर सिंधीअ में असां उनखे व्याकरण चवंदा आहियूं ऐं अरबीअ में इल्मु सर्फ़ नहू चइबो आहे ग्रामर खे। बेसिकली ग्रामर इज़ एन इंग्लिश वर्ड। ग्रामर वरी छा आहे, उन जी डेफिनेशन इहा आहे त कंहिं बि ॿोलीअ खे लिखण पढ़ण ऐं सम्झण जे कानून ऐं क़ाइदनि खे ग्रामर चइबो आहे। ठीकु आहे, त ग्रामर खे सिंधी में चइबो आहे व्याकरण। उन खां पोइ आहे त अहिड़ा ज़मीर जिन बाबति इहो मालूम न थिए त उहे कहिड़नि इस्मनि जे बदिरां कमु आयल आहिनि, तिन खे छा चइबो आहे, त उनखे चइबो आहे ज़मीर मुश्तरक। ग्रामर जा जेके क़िस्म मूं पढ़ाया आहिनि उन में जेके ज़मीर जा 8 क़िस्म आहिनि उन में ज़मीर मुश्तरक जी वज़ाहत ऐं मिसाल जुमिला मुंहिंजा सही तरीक़े सां पढ़ायल आहिनि। उहे क्लास तव्हां ॾिसी वठिजो। उन खां पोइ आहे त जुमिले जा केतिरा क़िस्म आहिनि। जुमिले जा 4 क़िस्म आहिनि। सर जहांगीर जो क्लास रखियल अथव इन हवाले सां। इन लाइ जो IB PST GST जी टेस्ट में जेके जुमिला ईंदा हुया त उन में जुमिलनि जा क़िस्म ऐं जुमिलनि जी डेफिनेशन्स ऐं उन जा मिसालनि जो क्लास बि तव्हां सां शेयर थियल आहे। उन खां पोइ आहे त उहो लफ़्ज़ जंहिंजी ज़ाहिरी माना हिकु मालूम थिए ऐं असुल में माना ॿी हुजे त उनखे छा चइबो आहे, त उन जी माना आहे इस्तिलाह। तव्हांखे ख़बर हूंदी ऐं इस्तिलाह जो बि अलॻि सां तव्हां सां क्लास बि शेयर थियल आहे ऐं हर टेस्ट में इस्तिलाह बि ईंदा रहनि था ऐं सिंधी जी जेको असांजो निसाब आहे उन में इश्तिक़ाक़ इस्तिलाह जो बि बाक़ाइदा इस्तेमालु थियल हूंदो आहे। उहे लफ़्ज़ जेकी जुमिले जे ॿिनि हिसनि खे मिलाइण लाइ कमु अचनि त उनखे छा चइबो आहे, त उहो आहे हरफ जुमिलो। तव्हांखे ख़बर आहे त जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इस्म माना नालो, ज़मीर माना बदिरे या एवज़, फ़इल माना कमु करणु, ज़रफ़ माना थांव, हरफ जुमिलो माना ॻंढींदड़, हरफ निदा माना सॾु। ठीकु आहे, त इन ईअं ई बिल्कुलु जेको ॿिनि जुमिलनि खे ॻंढे या मिलाए त उनखे असां चवंदा आहियूं हरफ जुमिलो ऐं हरफ जुमिले जी माना आहे ॻंढींदड़। शॉर्ट इन वन वर्ड जेकॾहिं असां ॻाल्हाइण जे कंहिं बि क़िस्म खे डिफाइन कयूं त उनखे ईअं डिफाइन कंदासीं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो। उन खां पोइ आहे त अहिड़ा लफ़्ज़ जेकी फ़इल मां ठहनि ऐं उन जे बुनियाद मां चीरजी निकिरनि था ऐं फ़इल तोड़े सिफ़त या इस्म ते इस्म थी कमु अचनि था, तिन खे छा चइबो आहे, त उनखे असां चवंदा आहियूं इस्म मुश्तक। ऐं फ़इल जा केतिरा क़िस्म आहिनि, फ़इल जा 9 क़िस्म आहिनि। ठीकु आहे, फ़इल लाज़मी, फ़इल मुतअदी, फ़इल मुतअदी मजहूल, फ़इल मारूफ़, फ़इल बिल मारूफ़। इहे मूं तव्हांखे फ़इल जा क़िस्म बि पढ़ाया आहिनि। त फ़इल जा 9 क़िस्म आहिनि। ज़मीर इशारे जा केतिरा क़िस्म आहिनि, त ज़मीर इशारे जा 2 क़िस्म आहिनि। उन खां पोइ आहे फ़इल जॾहिं पंहिंजे मफ़ऊल सां अदद जिन्स तोड़े ज़मीर मटिबो रहे त उनखे छा चइबो आहे। फ़इल जॾहिं पंहिंजे मफ़ऊल सां अदद जिन्स तोड़े ज़मीर मटिबो रहे त उनखे छा चइबो आहे, उनखे चइबो आहे प्रयोग कर्मणी। इन हवाले सां बि जेके आहिनि ऐं सर जहांगीर जो क्लास रखियल आहे जेको IB PST GST जा पेपर सॉल्व कयल आहिनि, जेका प्लेलिस्ट आहे त सॉल्व पेपर ऑफ या IB PST GST 2021 उन में इहो क्लास रखियल आहे। उनखे तव्हां डिफाइन वधीक वज़ाहत सां पढ़ी सघो था। उन खां पोइ आहे त ग्रामर में सिफ़त जी लघुई माना छा आहे। सिफ़त जी लघुई माना आहे कारीगिरी। ठीकु आहे, या सिफ़त खे असां ख़ासियत बि चई सघूं था, साराह बि चई सघूं था, ख़ूबी बि चई सघूं था। इहे सभु मानाऊं मूं तव्हांखे पढ़ायूं आहिनि। त सिफ़त जेको एडजेक्टिव आहे उन जी माना आहे साराह या ख़ुसूसियत, कारीगिरी बि चई सघूं था। उन खां पोइ त अहिड़ा ज़मीर जेकी साॻे फ़इल जे 2 जुमिलनि खे पाण में मिलाए हिकु जुमिलो पूरो कनि, तिन खे छा चइबो आहे, ज़मीर मौसूल। फ़इल मुतअदीअ जा केतिरा क़िस्म आहिनि, फ़इल मुतअदीअ जा
4 क़िस्म आहिनि। फ़इल मुतअदी तव्हां ईअं सम्झो त एक्टिवाइज़, ऐं फ़इल मुतअदी मजहूल जेको आहे उहो पैसिवाइज़। मूं तव्हांखे जेके फ़इल जा क़िस्म पढ़ाया आहिनि ग्रामर में, उहे बि मूं तव्हांखे पढ़ायो आहे। फ़इल मुतअदी एक्टिवाइज़ चई सघूं था उनखे, 4 क़िस्म, ऐं फ़इल मुतअदी मजहूल पैसिवाइज़। उन खां पोइ आहे त उहो इस्म या ज़मीर जंहिं बाबति फ़इल जे वसीले का ॻाल्हि कजे, उहो इस्म या ज़मीर जंहिं बाबति फ़इल जे वसीले ॻाल्हि कजे त उनखे छा चइबो आहे, उनखे चइबो आहे फ़ाइल। जेको ज़मीर माण्हूअ जी ज़ात सां लाॻापियल हुजे, लाॻापियल रहे थो, ऐं माण्हूअ जी पंहिंजी ज़ात असुली नाले बदिरां इस्तेमालु थिए थो, उन जा केतिरा क़िस्म आहिनि त उन जा 3 क़िस्म आहिनि। उन खां पोइ तमामु घणो आसान सवाल जेको आहे त उहो लफ़्ज़ जेको जुमिले में हुअण, करण, सहण, पवण या थियण जी माना ॾेखारे त हिनखे छा चइबो आहे, फ़इल। हीअ जेके तमामु शार्ट मतिलबु डेफिनेशन्स आहिनि ॻाल्हाइण जे क़िस्मनि जा ऐं जेके ज़मान आहिनि उन्हनि जो, त हीअ जेके डेफिनेशन्स आहिनि उहे तव्हांखे यादि हुअणु घुरिजनि। तव्हांखे ख़बर आहे फ़इल माना वर्क, कमु, हुअण, करण, थियण, उथण, वेहण, सुम्हण, ड्रुगण, लिखण, पढ़ण, डुकण, डोड़ण, घुमण, खाइण, पीअण। ऐं मूं तव्हांखे सिंधीअ में इहो बि सेखारियो हो त हर जेकॾहिं तव्हांखे उहो सम्झ में न अचे त हर उहो लफ़्ज़ जंहिंजे आख़िर मां णूण जो उचारण थिए उनखे उहो असां सम्झंदासीं त आहे फ़इल याने वर्ब। ठीकु आहे, कमु। उन खां पोइ आहे त फ़इल जी हालत जेका ॾेखारे त हिकु माण्हूअ खां पोइ फ़इल वारे कमु करण जो हुकुम मिलियल आहे, फ़इल वारे कमु करण जो हुकुम मिलियल आहे, त उनखे छा चइबो आहे, अमर इस्तक़बाल वाहिद। पहिरीं हिक खां वधीक माण्हुनि जे फ़इल, हिक खां वधीक माण्हुनि खे फ़इल करण वारे कम जो हुकुम मिलियल हो, इस्तक़बाल जमा पिया चऊं। हिनखे असां हिकु माण्हूअ खे आहे त अमर इस्तक़बाल वाहिद चवंदासीं। ठीकु आहे। उहे इस्म जेकी ॾिसण में न अचनि पर महसूसु कजनि, तिन खे छा चइबो आहे, उहो आहे इस्म ज़ात। ठीकु आहे। इस्म जी मूं तव्हांखे डेफिनेशन पढ़ाई, उन खां पोइ मूं तव्हांखे पढ़ायो त इस्म जा वरी 2 मुख्य क़िस्म आहिनि, इस्म ज़ात ऐं इस्म सिफ़ात। इस्म सिफ़ात जा वरी ॿिया क़िस्म आहिनि, इस्म आम, इस्म ख़ासि, इस्म वाहिद, इस्म जमा, उहे मूं तव्हांखे पढ़ाया हुआ। पर इस्म जा 2 मुख्य क़िस्म, इस्म ज़ात, इस्म सिफ़ात। ऐं इस्म ज़ात में मूं तव्हांखे आसान मिसाल इहो ॾिनो हो हुनजी डेफिनेशन खे सम्झण लाइ, त तव्हां ईअं सम्झो त जीअं अलाह पाक जी ज़ात, ठीकु आहे, वी कैन फील बट नॉट टच इट। ऐं उहे शयूं जेके ॾिसण में न अचनि पर महसूसु करे सघजनि, जीअं ईमान आहे, अक़ीदो आहे, ईमानदारी आहे, ग़रीबी आहे, अमीरी आहे, ठीकु आहे, हवा आहे, ख़ुशबू आहे, ख़्वाहिश आहे, ॾुख आहे, ग़म आहे, इहे सभु शयूं जेके असां महसूसु करे सघूं पर हुनखे छुही न सघूं, ॾिसी न सघूं, उनखे असां इस्म ज़ात चवंदा आहियूं। उन खां पोइ आहे फ़इल जी उहा मुख्य सूरत जंहिं मां ॿियूं अलॻि सूरतूं जुड़ी सघनि, त उनखे छा चइबो आहे, त उनखे अदद चइबो आहे। ऐं अहिड़ा ज़मीर जेकी सवाल करण लाइ कमु अचनि, जीअं के, कहिड़ी, छा, त उन्हनि खे छा चइबो आहे, ज़मीर इस्तफ़ाम। ठीकु आहे। इस्तफ़ाम माना सवालिया। तव्हां ज़मीर इस्तफ़ाम मतिलबु यादि करे छॾियो त सवालिया ज़मीर, या हूअं इस्तफ़ाम तव्हांखे थोरो अजीब लॻंदो, यादि करण में मुश्किल थींदो, पर इस्तफ़ाम मतिलबु सवालिया, सवाल करण जे कमु अचे, अहिड़ा ज़मीर जेकी सवाल करण जे लाइ कमु अचनि। ऐं मूं तव्हांखे केतिरा ई उन जा मिसाल ॿुधाया त हू केॾांहुं वियो आहे, हू किथे आहे, हुनजो रंग कहिड़ो आहे, किताब जी केतिरी क़ीमत आहे, त मतिलबु हू किथे, कॾहिं, कहिड़ा, कंहिंजो, छो, छा लाइ, छा जे करे। ठीकु आहे। त इहे जेके लफ़्ज़ आहिनि, जीअं इंग्लिश में चइजे त वेन, वेयर, हू, इहे जेके आहिनि उहे ज़मीर इस्तफ़ाम आहिनि जेके सवाल करण जे लाइ कमु अचनि। उन खां पोइ आहे त जुमिले में उहो लफ़्ज़ जेको जाइ या तरफ़ वग़ैरह ॾेखारे त उनखे छा चइबो आहे, त उनखे ज़रफ़ मकान चइबो आहे। हीउ हुयो अॼु जो क्लास। तव्हांखे कीअं लॻो, इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। शबाना नवाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, ऐं जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त बेल आइकन जे बटन खे बि प्रेस करणु न विसारींदा, ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा, त जीअं असांजे ही पढ़णु, पढ़ाइणु, सिखणु, सम्झण जो सिलसिलो ईअं ई जारी ऐं सारी रहे। पंहिंजो ख़्यालु रखंदा। सिंध सलामत, साथ सलामत।